चाची चेले मां, लेखिका सुंदरी उतमचंदाणी। चाची चेले मां जे चरित्र लाइ त चई खणी बस कजे। 14 ॿारनि जी माउ हूंदे बि नंढड़ी गुॾड़ी चिटियल ॾिखियल पई लॻंदी हुई, पर सुभाउ संदसि उहो जो रख टपर त ग़ालिच विछायो पियो आहे। अमीअ जो सुभाउ वरी चाचीअ जे सुभाउ खां बिल्कुलु बदतर। चाची मोटी तगड़ी ऐं चोखी धगड़ी त अमी भरीअ देग तां बुख कढी मोटण वारी, पर दिल जी दातार, शाहूकार सां पवंदसि की न। बाक़ी ग़रीब संदसि घरां पाणी पीअण बिना न मोटंदो। चाचीअ वटि 14 जो हलट हो त असां वटि अधु जेतिरो अधु त घर जो ई हो। तंहिंखां सवाइ भेण ब्राही राजसूदी तिखी तिखी पई हूंदी। अमी अॻे अन्नपूर्णा, बाक़ी जो पलटण अची लहे त अहिड़ी रंधिणे जी वाही थी वेहंदी हुई जो बाबा त कॾहिं कॾहिं चवंदो होसि, भला राति जो बि हिन रंधिणे में ई मंजी विछाए सुम्ही पओ न। चाचीअ खे 14 जो हलट हूंदे बि जॾहिं ॾिस तॾहिं सैल सपाटो कयो पई मोटंदी या खट चढ़ियो वेठी सोफारी चबारींदी। जेको अमीअ खे ॾिसंदो हो सो चवंदो हो, हीअ त हेॾनि पेकनि सावरनि राजनि जा पोॾिया कंदे न का गछी आहे न का वसी आहे। जहिड़ी सांवरी शादी करे आई हुई तहिड़ी आहे। पर चाचीअ जे जवानीअ जे सूंहं जो ज़िक्र निकिरंदो हो त यकदमि सिकारो भरे चवंदी हुई, हींअर त चिथ बि न रही आहियां। मां त जीअं ई सांभर में आयसि तीअं ई चाचीअ जी तुंहिंजो सो मुंहिंजो मुंहिंजे हथ न लाइ वारी पॉलिसीअ जे ख़िलाफ़ ऐतराज़ उथारणु लॻसि। पर अमीअ जे अॻियां मुंहिंजी हिकु बि न हलंदी हुई। चाचीअ जो साबुण ख़लास थी वेंदो त 2-3 ॾींहं त अलल हिसाब असांजे साबुण मां ई निकिरी वेंदसि। में त तेल जो लेको त ॼण गॾु सॾ जो पियो ई लॻंदो हो। चाहे सीधे वारे जे बिल में असांजो हिसाब वधीक ई निकिरंदो हो। ऐं ॿुआरी त चाचीअ खे वठण ई की न ईंदी हुई। रोज़ असांजी ॿुआरी चाचीअ जे घर मंझि छनक छनक करे अची पंहिंजे जॻह ते चुपड़ी करे वेहंदी हुई। ॾंदनि जी पेस्ट उहा त चाची फ़क़ति आङुर ते ई खणंदी हुई, ऐं कोपनि प्लेटुनि ऐं चिमचनि जी त चाचीअ वटि खोटी की न थींदी हुई। जीअं जीअं चाचीअ जो को नंग भॼंदो वेंदो तीअं तीअं असांजे छिके मां नंग खुटंदो वेंदो। कॾहिं चाचीअ जो अटो ख़लास थी वेंदो त ईंदी दाबलो उधारो वठणु। जेॾी आक तेॾो दाबलो, मगर उठ भरियल दाबलो मोटण महिल मुनो थी वापसि ईंदो। अम्मी त वरी अहिड़ी जो ॾिसंदे बि कान ॾिसंदी हुई। मूंखे ॾाढा खारा लॻंदा हुआ। चाचीअ खे बसि 2 गंढियूं खपंदियूं त अम्मी सॼी गोथरी खणी अॻियां रखंदसि। चाची बि ॾाढे मुंहं सां चवंदी, तोखे त अॼु बसर कोन खपंदो। ऐं ईअं ई 1.25 किलो बसर जो अलल हिसाब खणी वेंदी। मां हिन बेइंसाफ़ीअ ख़िलाफ़ झंडो खणी चवंदसि, अमी तोखां त 2 गंढियूं ते घुरियईं, पोइ छो सॼी गोथरी अॻियां लेटा रखियसि। अमी चवंदी, गुल हूअ त खणी ॿाहिरि बने रखण लाइ ईअं चवंदी आहे, पर मां त संदसि घुर्ज ॼाणा थी न। फनोटो या फणी घुराइण जी त चाची जे सॼे कुटुंब खे आदत ई कान हुई। मूंखे त वरी स्कूल वञण महिल मुश्किल कॾहिं फनोटो या फणी हथ ईंदो हो। सदाईं चाचीअ जे घरां ई घुराइणो पवंदो हो। हिकिड़े ॾींहुं त जिन्सी इंसाफ़ थियो। 5 फनोटा बाज़ार मां वठी आयसि। बसि ॿिए ॾींहुं फ़क़ति 2 पे नज़र आया। मूं ज़िद कयो त बाक़ी 3 फनोटा ज़रूरु चाचीअ जे घर पहुची विया आहिनि। अम्मीअ मुंहिंजो बूथ खणी बंदि कयो। चाचीअ जे कंहिं ॿार शायदि असांजी सुस ॿुधी वरिती। हुन वञी माउ सां ॻाल्हि कई। बसि चाची विझ थींदी आई, चए, शीतल मां धीअ ॼणी अथई की न धूड़ ॼणी अथई। चवे थी 3 फनोटा चाची जे घर पहुची विया हूंदा। छो की तव्हांजे फनोटनि खे पेर लॻल हुआ छा? वरी पेर बि खणी वञा, पर फनोटा जो मूं वटि आहिनि कोन त छा पर बि लॻल हुअनि छा जो उॾामी विया? अम्मी त मर्यादा थी मारी, न भाभी न, ॿार चयो त थी पियो छा। ईअं चवंदे बख़्शाए वई। पर मां त रे टांडे पजरी वियसि। ॾियारी जूं सफ़ाइयूं थियूं। मां छो न चाचीअ जे पासे वारे अंगण में वेठी हुजां। बिछड़ीअ तां जीअं ई बेकार शयूं ऐं शीशा हेठि लाथाऊं तीअं ई उहे 3 फनोटा उन्हनि सां गॾु खॼी आया। मां झटि पाए फनोटा खणी आयसि अमीअ वटि। चयोमांसि, ॾिठे फनोटनि खे वाक़ई पर लॻल हुआ न अमी। चाची चेले मां जे चालाकियुनि न सम्झे त घर जो ॾेवालो कोठाईंदी आहे। पर अमी छो थी ॿुधे। चाचीअ खे पापड़ खपनि 15
अम्मी बिना ॻणण जे डिग खणी अॻियां रखंदसि, चए ॻणबा कीअं? पर चाची डिग पापड़ ॿारनि खे पचाइण लाइ ॾेई अची चवे, अञा चेले पीले 2 पापड़ खुटी पियमि। अम्मी बि 2 जा 4 खणी ॾेसि। जॾहिं पापड़ मोट खाइनि तॾहिं हुजनि उहे ई 15। मथियां पापड़ विया रूंग में। शयूं ॿियूं त अलाए जे कीअं चाची जे घर पहुची वेंदियूं हुयूं, पर महिमान मड़ो बि खाईंदो असां वटि त खिलंदो कुॾंदो वञी चाचीअ वठो। चाची जी लटक चटक ॾिसण लाइ हिकु ॾींहुं मां बि लंघी वियसि चाचीअ वटि। 2 हथ खोले थी चवे, बलहार बलहार, अॼु ओलह पासे सिज उभरियो आहे शायदि, जो किशोरी पधारी आहे असां वटि। सचपच सिज ओलह पासे उभरियो हुया न, या त ख़बर खावंद खे, पर उनखे चाचीअ तिरीअ तां लिकाइण जी कोशिशि थी कई, सो त मां ख़ूब थी ॾिसी सघियसि। छो त चाचीअ वटि असां लाइ केतिरी सिक जी कोटा मौजूदु हुई, तंहिंजी भलीअ भांति ॼाण हुअमि। वरी चाची खे पंहिंजी हर चीज़ ते नाज़। चांहि कोप अॻियां वधाए थी चवे, किशोरी चांहि त पी ॾिस, हेॾी चांहि माणे बि कान पियारींदी हूंदइ। छो चाची, तव्हां वटि ख़ासि चांहि ठहंदी आहे छा? हा, मां पुड़ा बि ऊचा घुरायां, ऐं मुंहिंजे किकी जे हथ जी चांहि जेको पीअंदो आहे तो साराऊं कंदो आहे। दिलि में चयमि, पूरा त साॻिए दुकान तां साॻिए लेबल वारा असां वटि बि ईंदा आहिनि, उहे बि चाची जा पूरा कहिड़े सभु ऊचा थींदा आहिनि। ख़ैर, चांहि जो ढुक भरियमि, जहिड़ी खिंगो पाणी। चाचीअ खे पिटाइण लाइ चयमि, छो किकीअ चांहि ठाहिण में कोई इम्तिहान पास कयो आहे? चाची तानो सम्झण जी कांव निकिती, अॼरी चयईं, तोखे न पियणी हुजे त ज़ोर कोन अथई। मां त असली चवंदी आहियां, माणे जो हिकु बि ॿार जस जो कोन्हे। हा, जेको तव्हां सां हा में हा मिलाए। सो हा में हा मिलाइण लाइ कुठण त न ईंदी आहियां न। बाप रे बाप, मुंहिंजे त पेरनि हेठां ज़मीन ई निकिरी वई। चाची जे चुंडीअ तरत ई कढी छॾियो। उथंदे चयमि, रुगो ओलह में उभरियल सिज जी पारत हुजेव। चाची जा भिरूं चढ़ी विया ऐं साम्हूं रोंदो पियो आयो चाचीअ जो नंढो पुटु दौलू। चाची मींहं वाच थींदे पुछियुसि, गीदी मुआ, कंहिंजी मार खाई आहीं? पासे वारे छोकिरे मारियो। चाची ईअं बि कीन पुछियुसि त छो मारियईं, नकी हथ वारे अंब ॾे नज़र कयईं, भर करे हणी करे चमाट। चए, अच त मुआ, मां बि लखल आहियां, मार ॾही अचबी आहे की न खाई अचबी आहे? वेई कहते गीदी मारिया, मां त नंढे हूंदे बीठे बीठे पाड़े जे ॿारनि खे धिका ॾेई ईंदी हुअसि, गिलनि में चिमोटा पाए ईंदी हुई सन। मुंहिंजा त टाक ई लॻी विया। मार, चाची खे त पंहिंजी फिलोसॉफी बि आहे। असांजी अम्मी त कंहिंखे मार ॾेई अचण ते पाण असांखे मारींदी आहे। बसि उन ॾींहं खां पको प्रण करे छॾियमि त सभिनी भाउरनि भेनरुनि खे रोज़ सुबुह जो कलाक खनि इहा ई सिख्या ॾींदसि जेका चाचीअ पंहिंजे ॿारनि खे ॾिनी आहे। 3 ॾींहं खनि मस पाठ पढ़ायो मां। होलीअ जे ॾींहुं शाम जो ॾिसां त चाचीअ जो नंढो पुटु ऐं मुंहिंजो भाउ किटीअ में कुश्ती पिया लड़नि। ॿाहिरि निकिरी वञी भाउ खां पुछियमि, छा आहे? चए, दौलू मुंहिंजो गुलाल जो शीशो ख़लास करे छॾियो। पोइ तो छा कयोसि? तो छो आयोमांसि? तोखे मथे ते नील कीअं थियो? मूंखे पतज़र आई, मूं ज़रूरु हुयोमांसि। मूंखां खिल निकिरी वई। भाउ खे वठी घर अंदरि आयसि, लेकिन छा ॾिसां अम्मी साए तेल जो पहो हणी दौलूअ खे वेठी मथे ते पटी ॿधे। मुंहिंजे नंढे भाउ खे ॾिसंदे झणकयईं, रे छा थियो आहे तोखे? गुला जहिड़ो तूं हणी हा तहिड़ो हुन हयो, विढ़ण जी कहिड़ी ॻाल्हि हुई? भाणुम मुंहिंजे सुबुह वारे लेक्चर खे दुहिरायो। हाणे मूंखे कहिड़ी कुद करणो त मां चोरणो थोसांसि। बसि अम्मी अची रुअण में छुटकी। चए, मारा किथां अहिड़ी हेठि लड़ी सघे, धक जो धक बि न, साल खणने, इहा इंसानियत त कान्हे। अम्मी सहकंदी सहकंदी भाऊ खे चुमंदी पंहिंजी फिलोसॉफी ॿुधाईंदी थिए वई। मारा मूं त तव्हांखे अहिड़ी लोली कान ॾिनी आहे। मां त चवंदी आहियां, जेको मुड़ियो सो जुड़ियो। ही को जंग जो मैदान त कोन्हे जिते दुश्मन साम्हूं हुजे। हिते त पंहिंजा सौट आयो, भाउरनि जहिड़ा। हिकिड़े नल ते सनानु कयो, हिकिड़े अङण में रांदि कयो। तव्हांजी ॾाढी साॻी, ॾाढो साॻियो।
हिते खां ॿिए जी हटाए थी छा? ओचितो मुंहिंजी नज़र वञी चाची चेले मां ते पई। अलाए जे केॾी महिल हूअ असांजे दर वटि अची अम्मे जी फिलासॉफी ॿुधण बीठी हुई ऐं ईअं बुत बणिजी बीठी हुई जो मुंहिंजूं दवायूं ई बदाल थी वियूं। वॾी ॻाल्हि त चाचीअ अॼु पुट जे मथे ते पटी ॾिसी बि हाई दोस्त न मचायो हो। सुंदरीअ जूं ॿियूं कहाणियूं हुन जे वेबसाइट ते तव्हीं पढ़ी ऐं ॿुधी सघंदा www.sundariuttam.com। त रायो मोकिलींदा असांखे ईमेल ते info@sindhisangat.com ते।